खैरपुर कोट ॾिजी थाणे जी हद ॻोठ मोहब्बत वाह जे रहवासी नज़र हुसैन गोपांग पंहिंजे वकील राजा ख़ान मेतलो जे मार्फत सेशन जज खैरपुर खे दरख़्वास्त दाख़िल कराई हुई, जंहिंमें फ़रियादी पारां मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो हो त इलाइक़े जे बासर वॾेरे जी चुर्च ते SHO कोट ॾिजी ऐं छोडाहू पुलिस चौकी जे इंचार्ज ASI सिपाहियुनि ऐं ॿियनि पुलिस अमलदारनि मुंहिंजे 14 सालनि जे पुटु मज़हर अली गोपांग खे ज़बरदस्ती खणी नामालूम हंध ते बांदी बणाए क़ैद करे छॾियो आहे, जंहिंजी आज़ादी लाइ कोट ॾिजी पुलिस जा अमलदार 60,000 रुपया रिश्वत तलब करे रही आहे। रिश्वत न ॾियण जी सूरत में बांदी बणायल नीगर खे फुल फ्राई हाफ फ्राई समेत कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾिनियूं पई वञनि। दरख़्वास्त ते सेशन जज खैरपुर जे हिदायत बाद जुडिशल मजिस्ट्रेट कोट ॾिजी शमीम क्यू सहतो पुलिस चौकी छोडाहू ते छापो हणी पुलिस वटि ज़ंजीरुनि ऐं क़ैद थियल नाहक बांदी बणायल नीगर मज़हर गोपांग खे बाज़ियाब कराए वारसनि हवाले करे छॾियो, जॾहिं त जुडिशल मजिस्ट्रेट कोट ॾिजी पारां SHO कोट ॾिजी चौकी इंचार्ज समेत लाॻापियल पुलिस अमलदारनि खे अॼु रिकॉर्ड समेत अदालत में पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।